Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. पाकिस्तान पेट्रोलियम सनत ते लेवी 50 रुपया फी लीटर ताईं वधाइण जी ख़ातिरी कराई छॾी। IMF ऐं पाकिस्तान में लेटर ऑफ इंटेंट ते इतफ़ाक़। ज़रियनि जो चवणु आहे त 1 सेप्टेम्बर खां पेट्रोल ते 10 रुपया ऐं डीज़ल ते 5 रुपया लेवी वधाई वेंदी। ईंदड़ महीननि में बि लेवी में 5-5 रुपया फी लीटर वाधि कई वेंदी। जनवरी 2023 ताईं पेट्रोलियम लेवी खे मरहलेवार वधाए 50 रुपया फी लीटर ताईं कयो वेंदो। पाकिस्तान लेटर ऑफ इंटेंट ते सहियूं करे IMF नाओ माणी छॾियो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त पाकिस्तान दुनिया खां कर्ज़ वरितो पर सही नमूने इस्तेमालु न कयो। मौजूदा हुकूमत बजट खसारो पूरो करण लाइ कर्ज़ वरितो आहे। असांखे एक्सपोर्ट्स ते ध्यानु ॾियणो पवंदो। पाकिस्तान चांवर, कणक, कमंद ऐं कपह जी एक्सपोर्ट में बि भारत ऐं चीन खां पोइ ते आहे। पीपल्स पार्टी ऐं मुतहदा खां पोइ हुकूमत जी टीं अहम इतिहादी जमायत JUI बि तेल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। सेनेट में तेल जे अघनि में वाध जे मामले ते बहस दौरान JUI सेनेटर अताउर रहमान चयो त संदन पार्टी तेल जे अघनि में कयल वाध खे क़बूल नथी करे। PTI सेनेटर फैसल जावेद तेल जे अघनि में वाध फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो त हुकूमत जूं इतिहादी पार्टीज़ बि तेल जे अघनि में वाध खे रद्द कनि थियूं। हुकूमत खे घर भीड़ो कयो वञे, डॉलर पाण मुरादो हेठि लही ईंदो। समूरनि मसइलनि जो हिकु ई हल आहे त जल्द चूंडूं करायूं वञनि। पेट्रोलियम शयुनि जे अघनि खे ओघरा ॾिसंदी आहे। हुकूमत जो इन में को अमल दख़ल नाहे। 4 सालनि जी लापरवाही जा असर त लाज़मी नज़र ईंदा। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी मुल्क में महांगाई घटिजण जी दावा कंदे चयो आहे त पंजाब में असां को बि ग़ैर क़ानूनी कमु नाहे कयो, भले वफ़ाक़ी वज़ीरनि ते केस दाख़िल कया वञनि। नवाज़ शरीफ़ इलाज लाइ लंडन वियो हो। वापसी जो फ़ैसिलो नवाज़ शरीफ़ ऐं डॉक्टर्स कंदा। कराची जे ज़िले क्यामाड़ी में जाली डोमिसाइल ऐं PRC रखंदड़ 22 उम्मीदवारनि तरफ़ां उस्तादनि जी भर्ती लाइ टेस्ट ॾियण जो इंकशाफ। DC क्यामाड़ी जाली डोमिसाइल्स बाबति रिपोर्ट तालीम खाते ॾांहुं माणी छॾी। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त पंजाब ऐं KP जे रहवासियुनि खे कराची में जाली डोमिसाइल्स ठाहे ॾिना विया। तालीम खाते IBA टेस्ट ॾींदड़ 800 उम्मीदवारनि जा डोमिसाइल्स शकी करार ॾेई समूरनि DCs खे छंडछाण जी हिदायत कई हुई। अक्सर DCs तरफ़ां हेल ताईं जाली डोमिसाइल्स जी छंडछाण न कई वई। इस्लामाबाद जी अदालत PTI अॻवान शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अॼु 3 वॻे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त शहबाज़ गिल खां रुॻो डेटा हासिल नाहे करणी, केस जी मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच करणी आहे। रुॻो डेटा जी ॻाल्हि हुजे हां त जिस्मानी रिमांड जी हिमायत न करियूं हां। शहबाज़ गिल जे वकील तरफ़ां रिमांड जी मुख़ालफ़त। PTI तरफ़ां शहबाज़ गिल ते मुबैना तशद्दुद जी अदालती जांच कराइण जो मुतालबो। फवाद चौधरी जो चवणु आहे त शहबाज़ गिल खे खमण बाद बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो वियो। इन मामले जी अदालती जांच थियणु घुरिजे। शहबाज़ गिल खे तशद्दुद लाइ पुलिस हवाले नथो करे सघिजे। जजिस इंसाफ़ ऐं बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हूंदा आहिनि। उमीद त अदालत शहबाज़ गिल खे पुलिस हवाले न कंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे UAE जे ॿिए आला तरीन एज़ाज़ ऑर्डर ऑफ द यूनियन सां नवाज़ियो पियो। ISPR मूजिबि UAE जे सदर मोहम्मद बिन ज़ैद आर्मी चीफ खे एवॉर्ड ॾिनो। 26 जून 2022 ते सऊदी अरब आर्मी चीफ खे मेडल ऑफ एक्सीलेंस अवॉर्ड सां नवाज़ियो हो। 9 जनवरी 2021 ते आर्मी चीफ खे बहरेन जे आला फ़ौजी एज़ाज़ ऑर्डर ऑफ बहरेन एवॉर्ड ॾिनो वियो। 5 अक्टूबर 2019 ते उर्दन जे बादशाह आर्मी चीफ खे ऑर्डर ऑफ मिलिट्री मेरिट एवॉर्ड सां नवाज़ियो हो। 20 जून 2017 ते बि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खे तुर्क फ़ौजी एज़ाज़ लेजेंड ऑफ मेरिट ॾिनो वियो हो।
ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार। कराची में एंटी इंक्रोचमेंट कोर्ट तरफ़ां ज़मीनुनि ते कब्ज़े वारे केस में हलीम आदिल शेख जी ज़मानत रद्द। अदालती कमरे में मौजूद एंटी इंक्रोचमेंट टीम खेसि गिरफ़्तार करण लाइ वेठल। इख़्तियारनि जो चवणु आहे त हलीम आदिल शेख ते ज़मीनुनि ते कब्ज़नि जो इल्ज़ाम आहे। 12 नोटिस जारी थियण बावजूदि जवाबदार जांच में शामिल न थियो। हलीम आदिल शेख जो वीडियो बयान में चवणु आहे त हेल ताईं 26 केस दाख़िल किया विया आहिनि। आउं बयान रिकॉर्ड कराइण लाइ 4 दफ़ा एंटी इंक्रोचमेंट जी ऑफिस वियो हुयुसि, पोइ बि बयान न वरितो वियो। अॼु ज़मानत रद्द थींदे ई गिरफ़्तार करण लाइ एंटी इंक्रोचमेंट फोर्स पहुची वई। इमरान खान जा नामज़दगी फॉर्म्स जाली रिकॉर्ड सां भरियल हुआ। PTI इलेक्शन कमीशन ते दबाव विझी रही हुई। इन्हीअ दबाव ज़रिए इमरान खान जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर कराया विया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त बदकिस्मती सां इमरान खान सां ख़ासि रवैयो रखण वारी सहूलियत अञा बि मौजूदु आहे। छा इमरान खान अञा बि लाडलो आहे ऐं कानून खां मथे आहे? हिकु ई मुल्क में 2 कानून छो आहिनि? सिंध में वक़्फ़े सां जारी बरसात तबाही मचाए छॾी। खैरपुर में बरसात दौरान घर जी छित किरण सबबि औरतुनि सूधो हिकु ई ख़ानदान जा 3 भाती अजल जो शिकार। फौतिन में नीगर उस्मान, मुस्मात सलमा ऐं फरीदा कुंभर शामिल। तलहार में घर जी छित किरण जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी। नवाबशाह जे इलाइक़े 60 मेल में वेॾी किरण सबबि घरनि जी भितनि खे ॾार पइजी विया। बरसात हुकूमती इदारनि जी कारकर्दगी खे बि वाइखो करे छॾियो। हैदराबाद, लाड़काणो, शहदादकोट, कंबर, मोरो, दादू, नौशर फिरोज़, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में रस्ता तलाउनि में तब्दील। बदीन जा बि केतिरा इलाइक़ा बरसाती पाणी में मुडल। ठठो जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल। घरनि ऐं सरकारी इमारतुनि मां बि पाणी निकाल न कयो वियो।